नादरीन शुरू में रिपोर्ट करे पियो मोहम्मद हसन सूमरो ठारूशाह जे हरीपुर मौला में जमींदार जावेद खानज़ादा का हथियारबंदन पारा मोटरसाइकिल फुर करे मज़ामत दौरान खेस हथियारन जा धक्का हणी जख्मी करे फरार थी विया। जख्मी अस्पताल दाखिल। पुलिस उगो निंड सुतल पीपी काउंसलर तुफैल हनीफ खानज़ादा बुधायो त मुंहिंजो चाचो जावेद खानज़ादा हरीपुर मौला में जे वाड़े ता उथी घर वही रहियो हो त टे हथियारबंद खेस हथियारन के ज़ोर ते यरगमाल पणाए संदस खां मोटरसाइकिल कैश रक़म ऐं मोबाइल फोन खणी हथियारन जा धक्का हणी जख्मी करे फरार थी विया। पुलिस के अहिड़ो इतलाउ ॾिनो आहे पर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे। इन्हनि एसएसपी नुशरो फेरोज़ ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर बदअमनी ते कंट्रोल करे फुर्तियल गाॾी वापसि करे वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। पानी की बोतल तो लिया, पानी की एक बोतल तो ला, ठंडी ज्यादा ना हो। हाँ, शहबाज पानी ले क्या? पानी तो लेके फिलहाल ये रुक रहा है। साइन बट लगवा